बोल सूफी कवि मास्टर रांझन साहिब की, बोल पूज पिता श्री मोहनदास वलेचा की, आयो लाल सबई चो। असांजे विच में राजमाखी जा आहिनि त उहे बि हिकु भॼन जी हाज़िरी ॾींदा। बोलो सूफी कवि मास्टर रांझन साहिब की, बोलो दादा मोहनदास वलेचा साहिब की, आयो लाल सबई चो। बोलो गुरु नानक देव की। हिकिड़ो सुहिणो शब्द मुंहिंजी दीदीअ जो ॾाढो फेवरेट आहे। जेॾी महिल मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते विधो हुयो त दीदीअ जा जाम सुठा कमेंट्स आया हुया ऐं उन्हनि शेयर बि कयो हुयो त जेके बि हिते शख्सियतूं आयूं आहिनि, ख़ासि करे जेके म्यूज़िक सां जुड़ियल आहिनि, उन्हनि खे मां नम्र हिकदमि निवड़त सां काई बि ग़लती थिए त माफ़ कजो, हथ जोड़े करे कोशिश कयां तो ॻाइण जी। राजन के राजा महाराजन के महाराजा, ऐसो राज छोड़े हो दूजा कौन ध्याएंगे। राजन के राजा महाराजन के महाराजा, ऐसो राज छोड़े ओ दूजा कौन ध्याएंगे। राजन के राजा 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 राजा, राजन के राजा 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 राजा, राजन के राजा राजा राजा। मिठी मिठी ताड़ियों हलाए करे आहा। बोलो गुरु नानक देव की। छत्रधारी छत्रपति छेल रूप चितना, छत्रधारी छत्रपति छेल रूप चितना, छत्रधारी छत्रपति छेल रूप चितना, छत्रधारी छत्रपति छैल रूप चितना। छून कर छाया भरे छत्रपति गाये, छून कर छाया भरे छत्रपति गाये। राजन के राजा महाराजन के महाराजा, ऐसो राज छोड़े ओ दूजा कौन ध्याए। राजन के राजा मिठी मिठी राजा राजा, राजन के राजा 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 राजा, राजन के राजा राजा राजा। जय हो। विश्वनाथ विशंभर बेगनाथ बाला करे, विश्वनाथ विशंभर बेगनाथ बाला करे, विश्वनाथ विशंभर बेगनाथ बाला करे, विश्वनाथ विशंभर बेगनाथ बाला करे।
मिट्टी मिट्टी ताड़ी। वाह वाह। बोलो मास्टर रांझण साहेब की। न्योली कर में दूधाधारी यो ॾाढो सुहिणो शब्द आहे। अगर हिन में थोड़ो डीप में वेंदासीं समझण में कि राजन जो हिकिड़ो ही राजा आहे। हिते अलाए घणा छत्रपति राजा थी विया, पर राजा हिकिड़ो ही आहे, हो मालिक। हाँ त मिली करे ताड़ियूं वजाए करे मिठी मिठी। न्योली कर में दूधाधारी विद्याधर ब्रह्मचारी। 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 ध्यान को लगावे नेक ध्यान होना पाइए। ध्यान को लगावे नेक ध्यान होना पाइए। राजन के राजा 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 राजन के राजा 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 राजन के राजा 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 हो राजा हो राजा हो राजा। बोलो सूफी कवि मास्टर रांझण साहेब की। बोलो दादा मोहनदास वलेचा साहेब की। आयो लाल सभई चो बोलो गुरु नानक देव की। थैंक यू। तमामु सुठो राज भैया, मौज अची वई। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। हाणे बेबी जिया हिकु डांस परफॉर्मेंस कंदी, तंहिंखां पोइ वरी असांजा बॉम्बे मां आयल कलाकार रागिनी ऐं आनंद असांखे धूम मचाईंदा। हासी सिंधी आयो, हासी सिंधी आयो, सिंधी आयो, हासी सिंधी आयो। दिल ते राज करन मेहनत सां, हर कम कन पूरी चाहत सां। दिल ते राज करन मेहनत सां, हर कम कन पूरी चाहत सां। नाज़ आहे सिंधी ॿोलीअ ते। हासी सिंधी आयो, हासी सिंधी आयो, सिंधी आयो, हासी सिंधी आयो। अलहजे छा मेरा जिया, अलहजे कैसा राजिया। अलहजे छा मेरा जिया, अलहजे कैसा राजिया। कह के लख दई थोला लुकरे, के कख दई कंगाल करे। लख दई थोला लुकरे, के कख दई कंगाल करे। रोह असांजा की न ॾिसे शल पंहिंजी महर करे। रोह असांजा की न ॾिसे शल पंहिंजी महर करे। अलहजे छा मेरा जिया, अलहजे कैसा राजिया। अलहजे छा मेरा जिया, अलहजे कैसा राजिया। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। अबाणे वतन तां सिंध जे चमन तां। अबाणे वतन तां सिंध जे चमन तां। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। वाह वाह ओ सिंधी वाह वाह, हो सिंधी हो वाह वाह ओ सिंधी वाह वाह, हो सिंधी हो। झूले झूले मुंहिंजे लालण जो, मुझे झूलण जो, मुझे झूलण जो, मुझे लालण जो, मुझे झूलण जो। ओ झंडो, ओ झंडो।
झंडो झूले झूले मुंहिंजे लालण जो झंडो झूले झूले मुंहिंजे लालण जो झंडो झूले झूले मुंहिंजे लालण जो झंडो झूले झूले मुंहिंजे लालण जो। कीअं ख़बर पए तव्हांखे वणियो की न वणियो? हिकिड़ो सिंधी इन में टीवीअ में एडवर्टाइज़ ईंदी हुई, हाणे न ईंदी आहे, अॻे ईंदी, पर असांखे यादि झूनियूं एडवर्टाइज़ हुई, म्यूज़िक सां असांखे यादि हूंदियूं आहिनि। उन में हिकु बैद्यनाथ जी एडवर्टाइज़ हूंदी, 60 साल के बूढ़े या 60 साल के जवान, यादि अथव? असांजे विच में हिकु 27 साले जी ॾाढी सुठी ब्यूटीफुल लेडी आहे, मां रिवर्स में हुनजो न खणंदमि, 27 साल एॾी ब्यूटीफुल लेडीज़ आहे, मां हुनजे बारे में कुझु ॿुधाइणु चाहींदमि। अॼु खां 20 साल अॻु मां हुनखे 20 सालनि खां सुञाणा। असांजे पिता जो मास्टर रांझन जे सुपात्र मोहनदास वलेचा जो साईं लक्ष्मण दास वटि वञणु थींदो हुयो उनजे दरबार में, ऐं साईं लच्छीराम मुंहिंजे पप्पा जा तमामु सुहिणा दोस्त हूंदा हुया। त हिकु दफ़ो उन्हनि चयो असांजी साली आहे, उन्हनि खां कपिड़ा सुभाए ॾिसो, उहा टेलर हूंदी हुई। ईअं असांजी मुलाक़ात थी उन्हनि सां, जंहिंजो नालो आहे धनवंती नागपाल। अचो, धनवंती नागपाल खे मां 20-25 सालनि खां सुञाणा। असां हिन खां कपिड़ा सुभाईंदासीं, मुंहिंजी मम्मी। जाम आंटी खिलमुख हूंदा हुया, पर कॾहिं कॾहिं वक़्तु फिरी वेंदो आहे, अंकल गुज़ारे विया। मूंखे चङी तरह यादि आहे, मां पगड़ियुनि ते वई हुयमि, आंटी बिल्कुलु होश में ई न हुई, सफ़ा ॾंदड़ पइजी वियासीं, बेहोश हुई आंटी। ॾिसी करे ॾाढो दुख थियो, छो जो असां अंकल खे बि सुञाणंदा हुआसीं। आंटी चङा साल उन ग़म में हुई, निकिरंदी ई न हुई उन ग़म मां, पर असांजो मिलणु उते दरबार में ई थींदो हुयो। जॾहिं मास्टर रांझन सिंधु भवन ठहियो 2015 में, आंटीअ खे ख़बर पई, 2-3 प्रोग्राम थिया। आंटीअ चयो, असां कॾहिं वियासीं उन्हनि जे शॉप ते कि मां बि अचां, कॾहिं थींदो अथव? असां उन्हनि खे चयो मोस्ट वेलकम, अचो, पर आंटी तॾहिं कंहिंखे सुञाणंदा न हुया। हाणे मां तव्हां खां थी पुछां, हिन खे केरु न सुञाणे? जेका घर में गुम हुई, जेका बेहोश थी वई हुई, जेका उथी न पई सघे, शांत लेडी, मास्टर रांझन सिंधु भवन जे प्रोग्राम में आई, उन में ॼण जान अची वई। तंहिंखां पोइ असांजी मास्टर रांझन सिंधु भवन जी समर कैंप हलंदी, जो असां ॿारनि खे सेखारींदा हुआसीं सिंधी ॻाल्हाइणु, सिंधी गीत, सिंधी उन्हनि खे कल्चर जे बारे में रूबरू कंदा हुआसीं। त आंटी चयो मां हिते बि तव्हांजी सेवा करणु अचां। तव्हांखे ॿुधाईंदुमि, मास्टर रांझन सिंधु भवन में 300 ॿार हिते असां सिंधी सेखारिया। हर हिकु साल में 300 ॿार ईंदा हुया, अकेले सिर्फ़ु। मूंखे ॾिसी चङा मूंखे जॉइन थी विया, असांजी हिकु वॾी टीम ठही वई 12-15 में, उन मां हिकु धनवंती आंटी बि हुई। तंहिंखां पोइ आंटी आस्ते आस्ते आई, चई मां गानो ॻायां। मां चयो आंटी प्रैक्टिस करे अचो, हितां जे म्यूज़िशियन सां तव्हांजी उहो तालमेल अचणु खपे, छो जो ईअं ई ॻाइणु ऐं म्यूज़िशियन हेॾनि वॾनि सां ॻाइणु थोरो फ़र्क़ु आहे। आंटी हिते गानो ॻायो। तंहिंखां पोइ धीरे धीरे आंटी मुंहिंजा घणा ई पोइट्रियूं कयईं, आंटी घणा ई मुंहिंजा नाटक कयईं, कॉमेडी स्किट कयईं। हाणे आंटी अॼु जे डेट में आंटी अलाए घणनि संस्थाउनि सां जुड़ियल आहे, अलाए घणनि संस्थाउनि जी स्टेट लेवल ते उन्हनि सां जुड़ियल आहे। तंहिंमें भारत सिंधु सभा आहे, VSS आहे। त रोज़ु फेसबुक खोलींदव न त पहिरीं आंटीअ जो पोस्ट हूंदो अथव, दाल पकवान डे, भजिया डे। त ज़ोरदार ताड़ियूं वॼायो आंटीअ लाइ। मां आंटीअ खे ॿुधायो न, आंटीअ खे कल्ह चयो आंटी मस्तु साड़ी पाए अचिजो। चई हा हा मां कढी आहे। मां न ॿुधायो आंटीअ खे छा आहे। अॼु असां आंटीअ जो स्वागत कंदासीं, जो आंटी छा हुई, जेके आंटीअ खे 20 साल अॻु सुञाणनि, ऐं आंटी अॼु छा आहे, सभ सां जुड़ियल आहे, रोज़ु कंहिं न कंहिं एक्टिविटी में हूंदी आहे। त आंटी असांखे बि तव्हां ते नाज़ आहे, जाम नाज़ आहे। मां तव्हांजो हिते स्वागत करणु थी चाहियां। तव्हां त असांजा पंहिंजा ई आहियो, 2 अखर तव्हां बि चवंदव। जय झूलेलाल। मां घणो ॿाहिरि निकिरंदी न हुयमि, पंहिंजो ब्यूटिक संभालींदी हुयमि, पर मां फेसबुक ते प्रोग्राम बिग बॉस जा ॾिसंदी हुयमि। त पोइ हिकु ॾींहुं मां हिननि खे फ़ोन कयो, भई मां बि अची थी सघां? त हिननि चयो अचो, वेलकम। ऐं पोइ मां हिते अचणु चालू कयो। तंहिंखां पोइ मां हिननि खे बिग बॉस चवंदी आहियां, छो त मां घणो कुझु हिननि मां सिखी आहियां। ऐं हे पंहिंजे आवाज़ में मूंखे भॼन मोकिलींदा, मां हुन ते प्रैक्टिस कंदी हुयमि, पोइ ॻाईंदी हुयमि। त मां हिननि जो थोरो कॾहिं बि न लाहे सघंदमि न, पर मूंखे घर खां ॿाहिरि इन्हनि आंदो। तंहिंखां पोइ मूंखे सिंधु सर्किल में बि वठी हलिया, उते बि मूंखे जॉइन कयो। तंहिंखां पोइ मुंहिंजी हलंदी हली आहे गाॾी। ऐं हाणे त मूंखे भैया बि अध्यक्ष कयो अथऊं भारतीय सिंधु सभा जो।
VSS जी मां नेशनल सेक्रेटरी आहियां ऐं दीपक वाटवाणी भैया सां आहियां सिंधु यूथ सर्किल में कमेटी मेंबर आहियां। मतिलबु त मौज ई मौज कंदा आहियूं पाण में सभु मेंबर मिली करे ऐं हर को ॾिणु महीने में हिकु फंक्शन असांजो हूंदो ई आहे जेको असां सभु मिली करे मौज कंदा आहियूं ऐं मल्हाईंदा आहियूं। त तव्हां हाणे 27 खे रिवर्स कयो, आंटीअ जी उहा एज अथव, छा तव्हांखे लॻंदो आहे आंटी अॼु बि 27 आहे? मां महेश भैया खे सॾु कंदसि, अचो आंटी जो स्वागत कयो। ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा। अॼु जे कलाकारनि जो बि मां चाहींदुसि महेश भैया स्वागत कनि। हा हा हा, तॾहिं त मां तव्हांखे चयो न। महेश भैया जे पारां हिननि खे ख़र्ची हे सिंधु भवन जे पारां ख़र्ची। अॼु जे सिंगर्स खे सरकंदमि। रागिनी दीदी अचो। गॉड ब्लेस यू। मां पहिरीं महेश सुखरामानी जो इंट्रोडक्शन ॾींदमि सभिनी खे। ख़बर त आहे महेश सुखरामानी कॉर्पोरेटर रही चुका आहिनि, पर अॼोकी डेट में महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमीअ जा वर्किंग चेयरमैन आहिनि। त ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदो महेश भैया लाइ। मां उमा जे मेंबर्स खे सॾु कंदसि। अचो महेश भैया जो बि स्वागत कयो। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा महेश भैया जो। हे असां मास्टर रंजन सिंधु भवन जो घड़ियालो आहे जेको सभिनी खे सुहिणो टाइम ॾेखारींदो आहे। ऐं हीअ बेंगलोर जी सुहिणी गिफ्ट मम्मीअ जे पारां। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदो महेश भैया जो। हाणे मां पंजाबी खे सॾु कंदमि। अचो हरीश भैया अचो न। लाल पंजाबी जो स्वागत कंदा। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत थियणु खपे भाई। मखणा भैया तव्हां शांत छो वेठा आहियो? विनू भाई ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा। मास्टर रंजन जो किताब गीतनि जो। मां रागिनी दीदी खे सॾु कंदसि। हा पहिरीं स्वागत करे बि न भैया खे आया आहिनि त वरी भैया खे कमु ॾियूं न असां बि। महेश भैया रागिनी दीदी बॉम्बे जा आहिनि, ॾाढा सुरीला कलाकार आहिनि। मास्टर रंजन जे भजननि जे किताब सां शॉल ॾियो। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा असांजा उदासी। ज़ोरदार स्वागत कंदा असांजे संत उदासी जा जो मास्टर रंजन जी किताब सां। हाणे रागिनी दीदी ईंदा। तव्हांजो थियो? हा हा आनंद आनंद आयो न? रोटी त खाईंदो न? आनंद जो स्वागत इन्हनि सां। ऐं नंढड़ो असांजो नीगड़ो करेजा विनय। किताब ॾियो। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदो विनय जो। रागिनी दीदी अची वञो तव्हां, थोरो धूम मचायो फटाफट। रागिनी दीदी हा जेसिताईं हो सेट थिए। महेश भैया कुझु चवणु था चाहिनि। सभिनी खे जय झूलेलाल। आवाज़ ई नथो अचे, लॻे थो आयो लाल सभई चओ। मूंखे लॻंदो आहे
हर प्रोग्राम जी शुरूआत घर में या किथे भी असां हुजूं त जय झूलेलाल सां करणु खपे। मास्टर रांझनि जे हिन सिंधु भवन में अची करे मां अॻु में बि आयो आहियां, दीदी असांखे घुरायो आहे। ॾाढो हिकु अलॻि ई माहौल ऐं हिकिड़ी सिंधियत जी हिकिड़ी ख़ुशबू हूंदी आहे ऐं असांखे गर्व बि आहे, अभिमान बि आहे ऐं प्राउड फील कंदा आहियूं त असांजे उल्हासनगर जा मास्टर रांझनि हुया, उन जो परिवार हिते आहे ऐं अॼु बि उन्हनि जी वर्सी उत्सव 43 वर्सी उत्सव इहो आहे ऐं हर साल उहे मल्हाइनि था। त इहे जाम सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजे असांजे लीजेंड्स जेके असांजा शाइर हुया, गीतकार हुया, कलाकार हुया, अगरि उनखे असां जिंदो रखूं था त मूंखे लॻंदो आहे अचण वारी पीढ़ी उनखे हमेशह प्रेरणा वठी करे उन्हनि खे अॻिते वधाइण जो कमु कंदी आहे। इहा कोशिशि संगीता भेण जी ॾाढी सुठी आहे। मां उन्हनि खे हिन कम लाइ, सिंधियत लाइ खोड़ खोड़ वाधाई थो ॾियां ऐं महाराष्ट्र सिंधी साहित्य अकेडमी जे तरफ़ां हाणे अॻिले साल ई हिननि खे असां पुरस्कार ॾिनो आहे, उन्हनि जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। कीअं हूंदो आहे पर शायदि फ्रैक्चर थी वियो पैर में या कुझु बि फंक्शन ते न अची सघिया, पर असां वरी उल्हासनगर में ॿियो फंक्शन थियो त उते घुराए करे सम्मान कयोसीं। पर मूंखे लॻंदो आहे भई हे हाल में जेको भरियल आहे न, त असां हिते जेके वेठा आहियूं न, सच में असां अलॻि क्वालिटी वारा आहियूं। पाशूमल रियल थो ॿुधायांव, मामा वेठो आहे असांजो मनूमल हजारी, सुरेश लाल, विनोद भाई ॿिया वेठा आहिनि या जेके बि, राकेश कारा आहे। मां रियल थो ॿुधायांव, हे हाल में वेहण वारे माण्हूअ जो हिकु ख़ासियत अथव त उनखे सिंधियत जा प्यार आहे, पंहिंजे समाज लाइ रिस्पेक्ट आहे। किथे न किथे उहो पंहिंजे उन विरांगे दर्द सां, उन समाज खे अॻिते वधण जी पीड़ा सां अॼु बि गुज़रे थो। इहे माण्हू पहुचंदा न अथव, केतिरा बि तव्हां घुरायो, उन्हनि खे लॻंदो आहे छा कंदासीं वञी करे। पर हे हाल अगरि भरियल आहे त मां तव्हां सभिनी खे चवंदुमि तव्हां पंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। धन्यवाद, ॾाढो सुठो लॻो दीदीअ मूंखे हिते घुराए करे सम्मानित कयो। पर हमेशह सिंधियत लाइ मां तव्हां सां गॾु आहियां। कोई बि कमकार मुंहिंजे लाइ हुजे ज़रूरु मुंहिंजे लाइ चइजो। सभिनी खे जय झूलेलाल। पंहिंजे वाणी खे विराम थो ॾियां ऐं मूंखे मुंहिंजी मीटिंग्स आहिनि, किथे वञिणो आहे, मां हुन लाइ आज्ञा बि थो वठां। जय झूलेलाल। हिकिड़ो गीत आनंद ॿुधाईंदो तव्हांखे ॿुधण जहिड़ो, उनखां पोइ तव्हां सभिनी खे मिली करे हिते छेॼ विझणी आहे, छो त सिंधियुनि जो प्रोग्राम जेसिताईं असां छेॼ न विझंदा आहियूं तेसिताईं पूरो न थींदो आहे। तो सा हर रोज मिलण जो है मज़ो पंहिंजो आहे। तो सा हर रोज मिलण जो है मज़ो पंहिंजो आहे। तुंहिंजे पाहे में रहण जो मज़ो पंहिंजो आहे। तो सा हर रोज मिलण जो मज़ो पंहिंजो आहे। तो सा हर रोज मिलण जो है मज़ो पंहिंजो आहे। दिल में आया बिल्कुल इहो भी काफी पर
तुझे हथड़न खे चुमण सां सुकून मिलंदो तुझे हथड़न खे चुमण सां सुकून मिलंदो तुझा पर पेर चुमण जो मज़ो पंहिंजो आहे तुझा पर पेर चुमण जो है मज़ो पंहिंजो आहे तुझे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे हुजे मिसरी रखा पिरी परते भले माखी हुजे मिसरी रखा पिरी परते चौथ तुझी मज़ो पंहिंजो आहे चौथ तुंहिंजी खे चखण जो है मज़ो पंहिंजो आहे वो तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो है मज़ो पंहिंजो हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो है मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तव्हां सभु हिक ॿिए जे पाड़े में शायदि रहो था मूंखे लॻे थो असां ई परे आहियूं हाणे असांजा भाउ चवनि था भई जेसिताईं हिन प्रोग्राम में असांजे हिते सिंधु भवन में रांझन सिंधु भवन में जेसिताईं झूमर कोन लॻंदी आहे चवंदा आहिनि प्रोग्राम सुठो कोन थियो त मूंखे पुठियां वरी केरु चवे न इन करे सभई ॼणा उथी करे मौज मचाईंदासीं 10-15 मिंट झूमर हणंदासीं लाल साईं जी धुनी लॻाईंदासीं मतां पंहिंजी ॿोलीअ खे विसारियो सिंधियत जी सिंधियत जी जोत जगाईंदा रहो जगाईंदा रहो जगाईंदा रहो सिंधी सदाई आबाद हुजो जिते हुजो चल शाद हुजो सिंधी सदाई सिंधी सदाई आबाद रहो जिते हुजो चल शाद रहो सिंधी सदाई शाद रहो आबाद रहो जिते हुजो चल शाद रहो सिंधी सदाई आबाद रहो जिते हुजो चल शाद रहो तव्हांखे इहो गीत ॿुधी करे झूमर हणण ते दिलि नथी थिए ॿ पेर खणण ते दिलि नथी थिए न
त पोइ ॿिया गीत ॿुधायूं तव्हांखे जीअं वेही करे ॿुधो तव्हां आराम सां। अचो 5-10 मिंट आहिनि बाक़ी, न त नचंदा नचंदा। हिननि खे ख़बर आहे, छो त हीरो ईंदा आहिनि न हिते, मां कॾहिं कॾहिं थी अचां मुंहिंजे चवण ते, न त हिननि जे चवण ते। अचो अचो अचो। सदाइया बाज रहो, जिते हुजो चलचाज रहो। चाज रहो, आबाद रहो, जिते हुजो चलचाज रहो। चाज रहो, आबाद रहो, जिते हुजो चलचाज रहो। सिंधी सदाइया बाज रहो, जिते हुजो चलचाज रहो। प्यार सां सबके पंहिंजो बणायो, क़ौम पंहिंजे जो शान वधायो। प्यार सां सबके पंहिंजो बणायो, क़ौम पंहिंजे जो शान वधायो। वरसियूं मेला, वरसियूं मेला, मल्हाईंदा रहो, मल्हाईंदा रहो, मल्हाईंदा रहो। सुहिणायो कुर्ब कमायो, महिनत मुल्क जी इज़त वजायो। सुहिणायो कुर्ब कमायो, महिनत मुल्क जी इज़त वजायो। देश सां दिलड़ी लगाईंदा रहो, लगाईंदा रहो, लगाईंदा रहो। सदाइया सदाइया बाज रहो, जिते हुजो चलचाज रहो। जात पात जो भेद मिटायो, जात पात जो भेद मिटायो। फ़ख्र सां सब सिंधी सॾायो, फ़ख्र सां सब सिंधी सॾायो। रुठलनि खे परचाईंदा रहो, परचाईंदा रहो, परचाईंदा रहो। सदाइया बाज रहो, जिते हुजो चलचाज रहो। सिंधी सदाइया बाज रहो, जिते हुजो चलचाज रहो। शाद रहो, आबाद रहो, जिते हुजो चलचाज रहो। सिंधी सदाइया आबाद रहो, जिते हुजो चलचाज रहो। रांझन जो ही अर्ज़ अघायो, मता पंहिंजी ॿोलीअ खे भुलायो। रांझन जो ही अर्ज़ अघायो, मता पंहिंजी ॿोलीअ खे भुलायो। सिंधियत जी जोत, सिंधियत जी जोत जगाईंदा रहो, जगाईंदा रहो,
बोल सूफी कवि मास्टर रंजन साहिब की, बोल पूज पिता श्री मोहनदास वलेचा की, आयो लाल सबई चो। असांजे विच में असांजी भेण मिसिस एलानी आहिनि, मास्टर रंजन सिंधु भवन पारां मम्मी उन्हनि जो स्वागत करणु चाहींदा। अचो दीदी, मखणा भैया, ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत ॾियो। ही मास्टर रंजन जो ख़ासि असांजो घड़ियालो हूंदो आहे, जेको सभिनी खे सुठो वक़्तु ॾेखारींदो आहे ऐं तमामु तव्हांखे बि सुठो वक़्तु ॾेखारींदो। हे मम्मी जे पारां मिठो हाथ, ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा असांजे दीदी एलानी लाइ। असांजे विच में बा सुनील दुसेजा आहिनि। मां विनोद पंजाबी खे चवंदमि बा सुनील दुसेजा जो स्वागत कनि। सुनील दुसेजा खे केरु न सुञाणे, 40 ते 40 ई ॾींहं हूंदा आहिनि ॾींहुं राति, ऐं रोज़ मूंखे हेॾां अचो, ऐं रोज़ मूंखे बा जे थ्रू 40 जो दीदार थींदो आहे, जोत जो 3 ई ॾींहं। थैंक यू वेरी मच। मां 3 ई ॾींहं 40 जो दीदार कंदी आहियां। हा, आरतीअ जो डेली विझंदा आहिनि आरती। मूंखे घर में मुंहिंजो नेम आहे, मां पहिरीं ख़ाली 40 ॾींहं अखो पाईंदी हुअमि बा, हाणे मां 365 ॾींहं अखो पाईंदी आहियां, छो जो असां झूलेलाल खे मञींदा आहियूं। दॿो ठाहे रखी छॾियो आहे, सनानु पाणी करे जोत जॻाए पहिरीं झूलेलाल जो अखो पाए 365 ॾींहं पलव पाईंदी आहियां। त मूंखे रोज़ दीदार थींदो आहे 40 साहिब जे जोत जो। त जिन खे दीदार करिणो आहे बा सां जुड़ी वञो, फेसबुक ते डेली विझंदा अथव 40 जी जोत जो। असांजा सुंदर डंगवानी अचनि ऐं असां इहो न कयूं, ठहे ई नथी ॻाल्हि। अच मम्मी। सुंदर डंगवानी मूंखे चयऊं, संगीता असां वटि मीटिंग आहे, पर मां ॿी खां पोइ ईंदुमि, ॿी ताईं मीटिंग आहे, पर मां ज़रूरु ईंदुमि। दादा थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हां हमेशह अचो था, 5 मिंट बि एॾो परियां अची निभायो था हर प्रोग्राम में, थैंक यू सो मच। ऐं मां चाहींदसि कि तव्हां सभई हमेशह ईअं ईंदा रहो। 4 तारीख़ असां लाइ ॾाढी इंपॉर्टेंट हूंदी आहे, छो जो पप्पा जो बर्थडे आहे ऐं उन सां गॾु हिन हाल खे बि 10 साल पूरा थींदा। पप्पा जे बर्थडे ते इनोग्रेशन कयो साल जो, त 4 तारीख़ कोई बि न विसारे, सभई 4 तारीख़ अचनि। हाणे पलव पाईंदासीं। चौथी फेब्रुआरी 2025 सभई प्रेम सां पलव पाईंदासीं। बाबा जेॾो तुंहिंजो
आयो लाल सभई चो